अपनी दोस्तन जी मेहरबानी लख थोरा सभिनी जा। असल में ख़िताब तो काफ़ी दोस्तनि कया आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में डिघियूं तकरीरूं करण जो फ़ाइदो न आहे, छो त ॻाल्हि तव्हां सभु जेके बि वेठा आहियो सभु सम्झो था पिया। ठीकु आहे, 15 सालनि खां सिंध जे अंदरि पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं बिला तातुल माना मुसलसल बग़ैर कंहिं वक़फ़े जे। ईअं बि न आहे त 5 साल पहिरियों वरी 5 साल को ॿियो आयो वरी पीपुल्स पार्टी आई। 15 सालनि खां मुसलसल मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ सिंध जे अंदरि आसिफ़ ज़रदारी जो सिक्को हले थो। सिंध जूं ज़मीनूं आसिफ़ ज़रदारी खपाए छॾियूं, सिंध जो दरिया आसिफ़ ज़रदारी खपाए छॾियो, सिंध जा ॿेट आसिफ़ ज़रदारी खपाए छॾिया। हाणे तव्हां असांजे जेको मुस्तक़बिल आहे उहो अची करे सिंधू दरिया ऐं पाणी ते बीठो आहे। हाणे सिंधू दरिया बि आसिफ़ ज़रदारी जो जेको सिस्टम आहे उहो उन खपाए छॾियो आहे। अॼु तव्हां ॾिसो त तव्हांजी कॉलोनी में पाणी नथो अचे। बिल्कुलु ॿियो त चलो कुझु बि न पियो मिले, नाली रोड रस्तो उहो त अञा ख़बर न आहे, उहो त कॾहिं मिले 100-200 साल बाद जी ॻाल्हि आहे। पर पाणी बि हाणे असां खां वञे थो हलियो। हाणे असां वटि पाणी पीअण जे लाइ बि कोन्हे, वज़ू करे नमाज़ पढ़ण जे लाइ बि असां वटि पाणी न आहे। 15 सालनि में का हिकिड़ी यूसी सॼी सिंध में का हिकिड़ी यूसी पीपुल्स पार्टी ॾेखारे त भई असां फलाणी जेका यूनियन काउंसिल आहे उहा असां मिसाली ठाही आहे, उन में हॉस्पिटल आहे, उन में स्कूल सुठो आहे, उन में ॿार पढ़नि था, उन में रोड आहे, उन में रस्तो आहे, उन में नाली आहे, उन में पाणी आहे, उन में माण्हुनि खे का शिकायत न आहे। मां चैलेंज सां चवां थो 15 सालनि में सिंध जे अंदरि हिकिड़ी बि यूसी न आहिनि ॾेई सघिया। इन्हनि नाअल चोरनि धाड़ेलनि ऐं लुटेरनि खे वोट ॾिजनि या इन्हनि जे अचण खां पहिरें इन्हनि जे रस्तनि ते ॿाहिरि बीही करे झंडो हणी करे इनक़िलाब वारो चइजे त तव्हांजे हाणे हेॾे अचण जी ज़रूरत न आहे, महिरबानी करे किरास कयो, असां तव्हांखे वोट न ॾींदासीं। उन्हनि खे हारायो, इन्हनि खे शिकस्त ॾियो। वॾेरो भोतार करप्ट कॾहिं बि ग़रीब माण्हू जो आम माण्हू जो दर्द नथो सम्झी सघे। जेको माण्हू गर्मी जे पारे खे मोबाइल में ॾिसी सम्झे त गर्मीअ जे एतिरा सेंटीग्रेड आहे, जंहिंखे सर्दी जी ख़बर न हुजे, जंहिंखे गर्मी जी ख़बर न हुजे, जंहिंखे कंहिं गुरबत जी बुख जी बदाली जी ख़बर न हुजे, उहो तुंहिंजे मुंहिंजे अहसास खे छा सम्झंदो? उहो छा सम्झंदो त ग़रीब माण्हू कहिड़े हालतुनि में गुज़ारे थो, उनखे परवाह ई कोन्हे। हाणे पीपुल्स पार्टी हिते छा थी करे सखर में त पीपुल्स पार्टी इलेक्शन वड़े ई नथी। हिते त माना हिकिड़ी अजीब क़िस्म जी बदमाशी वारी सूरत हाल आहे, जिते पुलिस इस्तेमालु करणी पए थी उते पुलिस इस्तेमालु थिए थी, मुखालफ़नि जे घरनि में घिरी था वञनि, कंहिंखे अगवा था कनि, कंहिंखे माल था ॾियनि, ॾोकड़ था ॾियनि। जिते वरी उम्मीदवार को सुठो आहे त पोइ हुनजो टेको माशाअल्लाह $1 रुपयो वधियूं कराची थो घुमे, उहो भॼी थो वञे, हुनजो फार्म रद्द आहे। माना को न को किथे वोटर, अच्छा वोटर जो मां हिन दफ़े मां ख़बर पई त हिन महिल बि वोटरनि जेतिरो असां आवाम लोड़ियो आहे, ॿियो त ठहियो वोट त उन्हनि खे ॾिना, पर असां रेट बि पंहिंजो नाहे वधायो। उहो ई 2-2.5 रुपया साईं, बसि बिरयानी जी प्लेट खाराइजो, हुन ॾियाड़े 2000 रुपया ॾियो, सिगरेट जो पैकेट वठी ॾियो, बसि तीर ते ठपो हणंदासीं। इहो हिकिड़ो ॿुधाईंदा आहिनि। हिकिड़ो वॾेरो आयो वोट वठण जे लाइ, मां आख़िरी ॻाल्हि थो कयां साईं, टाइम इलाही वठी वियुसि माज़रत। हिकिड़ो वॾेरो आयो वोट वठण जे लाइ, हिकिड़े वोटर वटि रेट त वधे न। हिकिड़ो MNA विकामजे थो त 3 करोड़ में विकामजे थो, ऐं उन MNA खे जेके चूंडे करे असेंबली में पहुचाइनि था हुनखे 1500 रुपया ॾेई 5 साल तानो था ॾियनि, तॾहिं तूं पैसा वरिता, कहिड़ो मुफ़्त में वोट ॾिनो वई। हिकिड़ो हमरा आयो वॾेरो वोट वठण जे लाइ, पोइ उन चयो साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त मां ग़रीब माण्हू आहियां, तव्हां मूंखे वोट वठण जे लाइ तव्हांजी महिरबानी आहे, पर असल में छा आहे जो मुंहिंजो जेको ज़रिए माश आहे, मां गॾु गाॾो हलाए करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहियां, मुंहिंजो गॾु वियो आहे मरी। हाणे तव्हां महिरबानी करे मूंखे गॾु वठी ॾियो त पोइ मां तव्हांखे वोट ॾियां। हिन जो साईं हाज़ुर आऊं तव्हांखे गॾु वठी थो ॾियां। हीउ वियो शहर हेॾां होॾां जांच कई, वोटी आयो त 1000 रुपयो खणी अची करे हिनजे हथ में रखी, चयो भाई 1000 रुपयो दी मूंखे वोट ॾे। यार मूं तोखे चयो त मूंखे गॾु ॾे वठी करे, तूं मूंखे अची 1000 रुपयो ॾींदो, इहो छा चकर आहे? यार मां वियुमि मालूम कयो त गॾु मिले थो 40,000 में। घणे में? 40,000 में। हाणे बसि मां तोखे 1000 रुपयो ॾियां थो, तूं मूंखे वोट 1000 रुपये, बाक़ी 39,000 भरे करे गॾु वठिजांइ। चए कुते जा पुट, माना तूं मूंखे गॾु जी रक़म जेतिरो बि नथो सम्झे, गॾु 40,000 में मिले थो, तूं मूंखे 1000 रुपये में ख़रीद करणु आयो आहे। त असांजी जेका क़ौम आहे उनजो, असांजे माण्हुनि जो, असांजे जेको असांजो ग़रीब माण्हू आहे उहो पंहिंजे वोट जी असल में छा आहे अहमियत खे सम्झे ई नथो, त हुनजे वोट में अहमियत केतिरी आहे। हू असांखे बकरी जे रेट जेतिरो बि असांखे ख़रीद नथा कनि, हू असांखे गॾु जे रेट जेतिरो बि ख़रीद नथा कनि, हू असांखे 1000 रुपयो ॾेई 1500 रुपया ॾेई मथे ते हथु घुमाए करे उहो असांखे वोट बि वठनि था, पोइ 5 साल वेही करे असांजो इस्तेसाल कनि था, ऐं वरी जो 5 सालनि खां पोइ असां अचूं था त असां उहे जो अचनि था त असां वॾी ख़ुशी कयूं था, बाबा साईं बसि मूं वटि आयो, बसि हाणे हर शइ बाबा, हाणे बसि साईं आयो आहे त ॻाल्हि ख़तमु आहे। सो बाबा ख़ुदा जे वास्ते कुझु पाण खे तब्दील कयो सभु,
सोशल मीडिया के ज़रिए जिथे मुझो आवाज़ वने तो उन्हनि सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजे इलाइक़े में ग़रीब जे ॿार खे वोट ॾियो, हारी जे ॿार खे वोट ॾियो, मज़दूर मिसकिन जे ॿार खे वोट ॾियो, मस्जिद जे इमाम खे वोट ॾियो, गॾो गाॾो हलाईंदड़ खे वोट ॾियो, पर हिननि वॾेरनि खे न ॾियो, चोरनि खे न ॾियो, लुटेरनि खे न ॾियो, धाड़ेलनि खे न ॾियो। महिरबानी।